अस्सलाम वालेकुम, वेलकम टू लर्न विद आबिद रज़ा। अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे पार्ट नंबर 3 आहे। पार्ट नंबर 1 डिस्कस थी वियो आहे जो वर्ल्ड ऑर्गेनाइजेशन जो माना दुनिया जूं जेके तंज़ीमूं आहिनि जेके पंहिंजा जेके आहिनि से कमकार सर अंजाम ॾियनि थियूं, उन्हनि जा फुल फॉर्म थींदा आहिनि, हेडक्वाटर थींदा आहिनि ऐं काफ़ी जेको आहे सो कोऑपरेशन कंदियूं आहिनि, हिक ॿिए सां जेको आहे सो मददगार साबित थींदियूं आहिनि दुनिया में। ठीक थी वियो। पार्ट नंबर 3 आहे। पार्ट नंबर 3 में असां डिस्कस कंदासीं जेको आहे सो ऑर्गेनाइजेशन जो, उहो आहे ATP जेका 11 जेके आहिनि से असां एंड कयूं वीडियो 2 में, ऐं वीडियो 3 में जेको आहे सो 12 खां स्टार्ट थियनि पियूं ऐं 16 ते एंड थींदी ऑर्गेनाइजेशन। सो ATP मां मुराद छा आहे? एशियन टेनिस प्रोफेशनल। हाँ, इन में छा मुराद आहे? 3-4 गेमूं दुनिया जूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ी हूंदी आहे क्रिकेट, ॿी हूंदी आहे फुटबॉल, ॿी हूंदी आहे ओलंपिक, ऐं उन खां पोइ ॿी जेका हूंदी आहे उहा हूंदी आहे असांजी जेको आहे सो ॿियो जेको हूंदो आहे सो वॉलीबॉल हूंदो आहे, जेको उहो फेमस हूंदो आहे अमेरिका जे हिसाब सां। सो हाणे असां ॾिसूं था ATP मां मुराद छा आहे। हीअ हिकिड़ी ऑर्गेनाइजेशन आहे जेका टेनिस रांदि खेॾी वेंदी आहे, हली ॿ माण्हू हिक ॿिए पासनि में हूंदा आहिनि ऐं विच में ॼारी लॻल हूंदी आहे, पोइ जेके उहो ठप कंदा आहिनि ऐं जेको आहे सो उन में हिक ॿिए ॾांहुं जेको आहे सो टेनिस में जेको आहे सो उहो रांदि खेॾंदा आहिनि। उन में ही जेका ATP टेनिस जेका आहे इहा प्रोफेशनल जेका आहे सा ATP इहा ऑर्गेनाइजेशन आहे टेनिस जी, इस्टेब्लिश करण जी सितंबर 1972 में थी। ऐं हिन जो प्रेसिडेंट केरु हुयो? चङो मिर्च केरु आहे? उहो आहे चेरिस ऐं चेरिस केरमेड जेको आहे उहो हिन जो जेको आहे सो जेको आहे प्रेसिडेंट आहे हिन गेम जो, टेनिस जो। ठीकु आहे। G20 हीअ हिकु ऑर्गेनाइजेशन आहे जेका 20 मुल्कनि ते आहे ऐं जेको आहे सो इन में 19 मुल्क इहे आहिनि ऐं कंट्री एंड यूरोपियन यूनियन जेको आहे सो इन में कलेक्ट आहे। ठीक थी वियो। हाणे इस्टेब्लिश कॾहिं थी जेका आहे G20? इहा 26 सितंबर 1999 में थी, माना 1999 तव्हां ईअं बि यादि करे सघो था। ठीक थी वियो। हेडक्वाटर इन जो किथे आहे? हेडक्वाटर जेको इन जो आहे उहो आहे मैक्सिको में बि वरी जे असां ॾिसूं था इन जी एग्ज़ैक्ट लोकेशन कहिड़ी आहे, उहा आहे कनकेन जेका आहे उहा हिन जी जेको आहे सो सिटी आहे उहा मैक्सिको में आहे। मैक्सिको जेका आहे नॉर्थ अमेरिका में आहे। ठीक थी वियो। इन में ऑर्गेनाइजेशन आहे। ठीक थी वई। ऐं जेको आहे सो प्रेसिडेंट इन जो केरु आहे? उहा आहे सलमान बिन अब्दुल अज़ीज़। जेको यूरोपियन यूनियन जेको आहे सो G20 में जेको आहे सो सलमान बिन अब्दुल अज़ीज़ सऊदी जो जेको किंग आहे माशाल्लाह, उहो जेको आहे सो इन जो प्रेसिडेंट आहे। अॻियां असांजी जेका आहे सा ऑर्गेनाइजेशन आहे उहा आहे SCO बेसिकली छा आहे? इहा आहे शंघाई कोऑपरेशन ऑर्गेनाइजेशन। हीअ जेका आहे इहा चाइना जे तरफ़ां आहे ऐं तमामु हिकु वॾी फेमस जेको आहे सो इन जो ऑर्गेनाइजेशन आहे ऐं इहा बेसिकली जेको आहे सो इस्टेब्लिश थी 2001 में शंघाई कोऑपरेशन ऑर्गेनाइजेशन थी। उन खां बाद में हेडक्वाटर जेको आहे उहो आहे बीजिंग, चाइना में। बीजिंग बेसिकली कैपिटल आहे छाजो? चाइना जो। ठीक थी वियो। उन खां पोइ इन जो प्रेसिडेंट जेको आहे उहो आहे विल्डमायर नोरो, ऐं विल्डमायर नोरो जेको आहे इहो जेको प्रेसिडेंट आहे इहो जेको आहे सो इन जो आहे शंघाई जो, चाइना जो। उन खां पोइ जेको आहे सो तमामु फेमस जेका ऑर्गेनाइजेशन आहे उनखे नेटो बेसिकली जेको आहे सो नेटो जेको आहे बेसिकली उहो नॉर्थ एटलांटिक ट्रीटी ऑर्गेनाइजेशन। हे लफ़्ज़ जेको नेटो आहे उहो कीअं पैदा थियो, इन जी जेका आहे सो कीअं इहो थियो त असां ॾिसूं था। नॉर्थ मीन्स उत्तर, नॉर्थ हिकिड़ो हूंदो आहे हेमिस्फेयर, हिकिड़ो हूंदो आहे साउथ पोल, ॿियो हूंदो आहे नॉर्थ पोल। जंहिंमें नॉर्थ जो जेको हिसो आहे उहो मथियों हिसो हूंदो आहे, नॉर्थ हमेशह मथियों हूंदो आहे। ऐं जेके मथियां मुल्क आहिनि विच दुनिया में मथियां जेके मुल्क आहिनि उन्हनि में जेको आहे नेटो जेको आहे उहो आहे नॉर्थ माना मथियों उत्तर। एटलांटिक जेको आहे न उहो दुनिया में वॾे मां वॾो 2 नंबर ते जेको समुंड आहे, ओशियन आहे, जेको समुंड माना ओशियन जेको आहे उहो आहे। ऐं ट्रीटी चइबो आहे मुआहिदे खे। जीअं असां 5 ॼणा विढ़नि पोइ हिकु चङो मुड़ुसु अची करे उनखे जेको आहे सो मुआहिदो कराए, बाबा तव्हांखे हीअं न करिणो, त उहा जेका आहे ट्रीटी सॾाइबी। ट्रीटी लफ़्ज़ इंग्लिश जो आहे जंहिंजी माना आहे मुआहिदो सही आहे, ऐं ऑर्गेनाइजेशन माना तंज़ीम। हाणे ॾिसूं था इन में बेसिकली नेटो लफ़्ज़ कीअं पैदा थियो आहे। नेटो लफ़्ज़ ईअं पैदा थियो आहे माना नॉर्थ उत्तर
ऐं जेको समुंड जेको आहे एटलांटिक, इन समुंड जे विच में जेके हे जेको आहे सो नॉर्थ एटलांटिक ट्रीटी माना मुआहिदो, माना ही ओशियन आहे, हिन पासे जेको आहे सो अमेरिका आहे ऐं हिन पासे जेको आहे सो यूरोप आहे, यूरोप आहे। हिननि ॿिन्हिनि जे मुल्कनि जे विच में तमामु घणी लड़ाई थी। पोइ हिननि छा कयो त चई जे हीअ जेका एटलांटिक ओशियन आहे इन जे पासनि में जेके मुल्क आहिनि उन्हनि जो जेका मुआहिदो थियलु आहे, ट्रीटी थियलु आहे अमन अमान जी, उनखे चयो वियो आहे ऑर्गेनाइज़ेशन। हाणे नेटो बेसिकली हितां जनम वरितो आहे। फॉर्मेशन इन जी 4 अप्रैल ते थी आहे ऐं 1949 में, ठीकु थी वियो। हेडक्वार्टर इन जो ब्रसेल्स में आहे ऐं ब्रसेल्स बेसिकली बेल्जियम जो कैपिटल आहे जेको हीअ आहे यूरोप में, ठीकु थी वियो। हींअर जेको करंटली प्रेसिडेंट आहे उहो आहे जेन्स ऐं स्टोल्टनबर्ग, ठीकु थी वियो। उन खां बाद में असांजी लास्ट अचे थी सार्क तमामु फेमस आहे असांजे एशिया में। सो हिन जो बेसिकली जेको कॉन्सेप्ट आहे उहा इन जे कारण ठही हुई। हीअ बि जेका आहे सा लड़ाई थी तॾहिं ही ठही हुई। ऐं हीअ जेका सार्क आहे हीअ बेसिकली साउथ एशियन एसोसिएशन रीजनल कोऑपरेशन, माना जेके असांजा साउथ एशिया जेका आहे उन में रीजनल जेके आहिनि, रीजनल माना क़ौमूं जेके आहिनि, ईसाई क्रिश्चन ऐं जेके आहिनि से गैर मुस्लिम जेके आहिनि ऐं मुस्लमान जेके आहिनि ऐं क्रिश्चन जेके आहिनि, यहूदी नसारा जेके आहिनि, जेके साउथ एशिया में उन्हनि जी जेका एसोसिएशन थिए थी फॉर रीजनल, उन्हनि जो इहे रीजन थी विया हलिया न, रीजन माना मज़हब, ऐं इन जो कोऑपरेशन करण जे कारण सार्क जनम वरितो। हिन में टोटल 8 मेंबर आहिनि ऐं इहा 8 दिसंबर ताईं जेका असां हिन जेको आहे सो हिन जो बेसिकली जेको आहे सो ही इस्टेब्लिश थी ऐं 1985 में हीअ ठही, 1985 में सार्क ठही। हेडक्वार्टर हिन जो किथे आहे? हेडक्वार्टर हिन जो आहे खटमंडू में। खटमंडू बेसिकली नेपाल जो कैपिटल आहे, ठीकु थी वियो। ऐं प्रेसिडेंट हिन जो केरु आहे? उहो आहे असला ऐं रुवान ऐं उन खां पोइ जेको आहे सो विराकोन ही जेको आहे हिन जो प्रेसिडेंट आहे। सो इट वॉज ऑल अबाउट वर्ल्ड ऑर्गेनाइजेशन विच कोऑपरेट ईच अदर फॉर पीस एंड they exchange their export by their countries formation. Thank you so much. It was all about world organization. हाणे तव्हांखे बेसिकली ख़बर पइजी वियो त जेको ऑर्गेनाइजेशन उहे छाजे खां ठही वेंदियूं आहिनि, कीअं ठही वेंदियूं आहिनि, छो ठही वेंदियूं आहिनि ऐं उन जा हेडक्वार्टर मां मुराद छा आहे, या जेको आहे सो उन जी इस्टेब्लिश मां मुराद छा आहे, या प्रेसिडेंट उन मां छा मुराद आहे, या सार्क ऐं नेटो ऐं SCO इहे जनम लफ़्ज़ किथां था वठनि। सो बेसिकली इहो जेको हुयो मूं कोशिशि कई आहे त तव्हांखे जेको आहे 3 हिसनि में जेको आहे सो डिवाइड करे तव्हांखे तमामु डीपली पढ़ायो वञे, जीअं तव्हांजा कॉन्सेप्ट क्लियर थियनि। ईअं तव्हां सॼो ॾींहुं रटींदो, 2-3 ॾींहं ते तव्हां विसरी वेंदो हलियो, कॉन्सेप्चुअल थींदो, सॼी ज़िंदगी न विसरंदव। ऐं मुंहिंजी कोशिशि इहा ई आहे त तव्हांखे A1 नॉलेज ॾियां, जीअं तव्हांखे रटण जी ज़रूरत न पए, तव्हां कॉन्सेप्चुअली जेको थी वञो हलिया। इल्मु जेको आहे उहो तव्हांखे ईअं सम्झो जेतिरी महिनत कंदो, जेतिरो तव्हां जेको आहे सो गौर फ़िक्र कंदो, तव्हां इंशाअल्लाह तमामु घणो फ़ाइदो थींदो। ही तमामु इम्पोर्टेंट ऑर्गेनाइजेशनूं आहिनि जेके हर टेस्ट में तव्हांजे मथे में लॻंदियूं। तव्हां भले हींअर न पढ़ो त न पढ़ो, पर अॻियां हली तव्हांखे ख़बर पवंदी त फलाणे वीडियो में असां हीअ ऑर्गेनाइजेशन ॾिठी, पर गौर न कयो, इन करे असांजो सुवालु हलियो वियो। सो ही 16 ऑर्गेनाइजेशन जेके आहिनि नामरा जेके आहिनि से तमामु फेमस आहिनि ऐं ही तव्हांखे हर वीडियो में तव्हांखे हर टेस्ट में जेको आहे सो तव्हांखे ही कमु ईंदियूं। सो थैंक यू सो मच, थैंक यू।